अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 21 नवंबर संडे। सुबुह जा 10 थिया आहिनि ऐं अॼु मां थोरी एक्स्ट्रा निंड कई। उनखां पोइ मां इहे नाश्ते में वाङण पचाया। ऐं जॾहिं बि वाङण पचाईंदा आहियूं त हिकिड़ी शइ जो ख़्यालु रखो त किन माण्हुनि खे वाङण पेट में सूर कंदा आहिनि, त पोइ वाङणनि सां गॾु ॾही ज़रूरु खाइजे। त अलहमदिल्ला ॾही बि मां पाण ॼमाईंदी आहियां, त असां वटि हर वक़्तु अवेलेबल हूंदी आहे। सो इहो असांजो नाश्तो हुयो। ऐं हिते सुरहाण कुझु करे रही आहे। सुरहाण हिननि जो छा कंदी? जूस कढंदी, ड्रिंक ठाहींदी। अच्छा, उनजी वीडियो बि ठहंदी। हलो भाई, इहो तव्हां सुरहाण जे चैनल ते ॾिसिजो, ड्रिंक ठहंदो। ऐं हेॾा हिन पासे सुरहाण जेको आहे ॾाढो थी चिले, अल्हम्दुलिल्लाह। ऐं उनखां सवाइ जे मां इनशाला कुझु न कुझु पोयां सुरहाण वेड़े रखंदी जेसिताईं मां मोटी ईंदमि, त पोइ असां अची पंहिंजे घर खे थोरी सही सूरत कंदासीं ऐं कुझु न कुझु ॿिया कम कंदासीं जेके यकीननि तव्हां सां शेयर थींदा। मां ॿाहिरां थी आयमि ऐं छो त ब्रेड ख़तमु थी वई, अंडा बि 2 बचा ऐं पापा हुया ई कोन। तो बहरहाल मां वञी वठी आयमि। इहे ॿाहिरां जो कमु जेको अॼु जो हुयो उहो थी वियो। काफ़ी सारा कपिड़ा पोयां सुरहाण वेड़े छॾिया ऐं कुझु मां वेड़ींदमि हाणे। ऐं इन खां पोइ मथे इन्हनि खे कबट में सेट करणु वेंदमि। मथे अची वियमि, सभु कपिड़ा कबट में सेट थी विया। छो त मथे इन कबट में हाणे मां सिर्फ़ु चादरूं ऐं टॉल ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं रखंदी आहियां। सो हलूं था हेठि। हाणे थोरो घर खे सिधो कंदमि। अॼु मूंखे सुरहाण जूं 2 शर्ट्स बि जेके आहिनि ठीकु करणियूं आहिनि, छो त उनजी फिटिंग थोरी घटि वधि थी वई अथसि। त अॼु उहे कंदमि। उनखां पोइ ॾिसां थी त कुझु ॿियो कमु शुरू कंदमि इंशाअल्लाह। मुंहिंजे कमरे में काफ़ी ॾींहंनि खां अफ़रा तफ़री फैलियल आहे, शयूं इलाही अपसेट आहिनि। ऐं हीअ हिकिड़ो आहे बॉक्स मुंहिंजे हिन वॻीअ मां, ऐं वॻो इहो मां पातो बि न आहे अञा ताईं, हलो पियो हुजेसि। त मां हिन जो यूज़ थी कयां। एतिरो त सुठो ऐं मज़बूत बॉक्स आहे। इन में मां छा रखंदमि? इन में मां हीउ क़ुरान शरीफ़ आहे मुंहिंजो नंढिड़ो। हे मुंहिंजी शादीअ जो क़ुरान शरीफ़ आहे। मुंखे बाबा वठी आयो हो मूंखे ॾाज में ॾियण लाइ। इहो बि हिन में थी रखां त जीअं जेको आहे मेरा न थियनि, छो त बंदि कबट में बि डस्ट पए थी। ऐं हीअ आहिनि कुझु यासीन शरीफ़, सूरह मुल्क, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पढ़ंदा रहिया आहियूं। इहे मां हिन में विझंदमि। तो माशाल्लाह हीअ सभु हिन में पइजी विया। त हाणे आराम सां मां हिननि खे रखी सघंदमि कबट में। हिननि खे रखां थी कबट में। उनखां पोइ न हिकु हथ में नथी खणी सघां, गोरो आहे इलाही। सो हीअ हिते पइजी विया। ऐं इहो बॉक्स इलाही ॾींहंनि खां हुयो मां वटि, त बसि इहो हुयो जो ॾाढो मज़बूत ऐं सुठो हुयो, त मां पई चवां लाज़मी मां यूज़ कंदमि। त इन खां वधीक बहितर यूज़ हाणे ॿियो कोई नथो थी सघे। सो हाणे मां कमरे जी बाक़ी सफ़ाई कयां। हिन वक़्तु 2 थियण वारा आहिनि ऐं मां नमाज़ पढ़ी चुकी आहियां। सुरहाण जो 2 शर्ट्स आहिनि, हिननि जी मां सिलाई खोले छॾी आहे। इन खां पोइ मां हिननि जी जेका फिटिंग सही कंदमि। ऐं उन सां गॾु गॾु मां हीउ कपिड़ो कढी रखियो आहे, जेको मां 2 साल 3 साल पहिरियों वरितो हो कमर्शियल पर्पज़ सां, छो त मां शयूं ठाहींदी हुअमि डिफरेंट। सो हाणे मां चाहियां थी त हिन मां हादिया ऐं राजिया जी नाइटी ठाहियां। सो इहो इन जे लाइ कढियो अथमि। ॾिसां थी, छो त कपिड़ो एतिरो सॉफ्ट ऐं एतिरो सुठो आहे जो दिलि थी चए त ॿारनि जे लाइ ठाहिजे त बहितर आहे। सो ॾिसां थी त छा थी कयां। इरादो इहो ई आहे मुंहिंजो फ़िलहालु। हलूं था किचन में। लंच में ज़ाहिर आहे कुझु न कुझु त खाइणो ई आहे न। सो मुंहिंजो फेवरेट खाधो हीअ साई मुङनि जी दाल आहे, जंहिंमें मिर्च विझी मां हिनखे बॉइल करण लाइ रखियो हो। सो इहा बॉइल थी वई आहे। हिनखे हाणे मां ठाहींदमि। दालियूं, सब्ज़ी ऐं मच्छी, इहा मुंहिंजी पसंदीदा ख़ुराक आहे। सो बहरहाल इन सां गॾु चांवरनि जा चिलड़ा पचंदा। चांवरनि जी मानी बि चई छॾींदा आहियूं असां अक्सर। कंहिं कमेंट कयो आहे त इहो चिलड़ो आहे, मानी न आहे। उहो बि ख़बर आहे त मानी ऐं चिलड़े जो फ़र्क़ु आहे। ऐं हिन सां गॾु थोरो कचूमर ठाहिबो। गिदामड़ी बि भिॼाए रखी आहे सुरहाण। सो हाणे मां तयारी कंदमि मानीअ जी। शाम जा 4:45 थिया आहिनि। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती। उनखां पहिरियों निमाज़ खां पहिरियों मां सुरहाण जूं 2 शर्ट्स ठीकु करे उनखे ॾेई छॾियूं। हे कपिड़ो मां उन महिल भिॼाए छॾियो हो ऐं हाणे मां हिनखे हिते सुकणो विधो आहे। त बेस्ट क्वालिटी कॉटन आहे, पर प्योर कॉटन आहे, इन करे एहतियात ज़रूरी आहे। भिॼाइणो पियो मुंहिंजो, ईअं न थिए त पोइ वरी ख़राबु थी वञे या श्रिंक थी वञे। सो हिनखे मां पहिरियों भिॼाए छॾियो आहे। ऐं हिन महिल मूड नथो थिए कुझु बि कमु करण जो। जेतिरो बि सुबुह खां छा बि कयो आहे, अलाए छा कयो आहे, पर उहो बि काफ़ी आहे मुंहिंजे लाइ। ॾिसां त छा थी कयां। हिन महिल मां बसि 1-2 कॉल्स कंदमि जेके ज़रूरी आहिनि। उनखां पोइ वरी ॾिसां थी जेको बि अगरि कुझु ख़ासि
कुछ ख़ासि या कुछ आम जेको बि कंदमि तव्हां सां शेयर कंदमि इंशाअल्लाह। सांझे जे अज़ान अचण वारी आहे। राति जो मां पचाईंदमि चांवर ऐं उन खां सवाइ दाल पचाई मंझंदि जो, त उहा पई आहे काफ़ी सारी। सुबुह वारा वाङण बि पिया आहिनि ऐं इहो थी वेंदो असांजो डिनर। ऐं हीअ सयूं बि मां राति जो पचाए छॾींदमि, छो त मां वठी आई हुयमि इन लाइ त पचायां। त हाणे राति जो पचाईंदमि त सवेर मूंखे ज़हरा खे ॾियण में बि सवलाई थींदी। ॿार अथसि नंढड़ा, त खाराईंदी वञी उन्हनि खे। त ऐं पयूं हूंदियूं आहिनि त पोइ थोरो थोरो असां बि ॿ गिरा खाईंदा रहंदा आहियूं, माए सुराण बि। सो बहरहाल इहो थींदो असांजो डिनर। ऐं हाणे अज़ान अचण वारी आहे त पढ़ंदासीं निमाज़, उन खां पोइ वरी ॾिसूं था त अॻियां छा थो कंटिन्यू थी सघे। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे, मां अची वई आहियां किचन में। पहिरियों सयूं थी पचायां। सयूं भोरे रखियूं आहिनि, थोरा यानी नंढा टुकड़ा करे। पाणी ऐं खंडड़नि जी तरकीब मुंहिंजी शेयर थियल आहे, इहा वीडियो अथव अवेलेबल। ऐं हीअ मुंहिंजो जेको आहे पैन, इहो ख़ासि तौर ते मिठियुनि शयुनि जे लाइ आहे। त हमेशह मिठियुनि शयुनि जो थांव अलॻि हुजणु खपे। त मूं वटि नंढा वॾा हर साइज़ जा अलॻि अलॻि थांव आहिनि, जंहिंमें असां हलवो थियो, खीरणी आहे या कस्टर्ड या अहिड़ो कुझु बि जेको पचाईंदा आहियूं। जीअं हाणे मां सयूं थी पचायां त उहे अलॻि थांव हूंदा आहिनि। ऐं स्पेशली उन्हनि जो ॾोई बि अलॻि हुजे। ऐं ॾिसो, जेकॾहिं अगरि को काठ जो था तव्हां खणो ॾोई या कोई बि अहिड़ो टर्नर, त उहो तव्हांजो मिठे जो धार हुजे। पर जेकॾहिं स्टील जो आहे, जीअं हाणे हीअ आहे, मां इहो यूज़ कंदमि, त हे बिल्कुलु यूज़ करे सघिजे थो मिठे में, नमकीन में, तरण में, कंहिं में बि। छो त हिन में स्मेल नथी रहे। काठ जेको आहे मसालनि जी ख़ुशबू ऐं तेल ऐं उहो टेस्ट जेको आहे जज़्ब थो करे। त इन करे कॾहिं बि मिठे जो जेको थांव आहे उहो साॻियो उहो न हुजे जंहिंमें ॿोड़ थो पचे या ॿियो कुझु अहिड़ो नमकीन थो पचे। सो बहरहाल मां हाणे तव्हांखां मोकिलाईंदमि, मुंहिंजो इहो सिलसिलो जारी रहंदो। सयुनि खे दम ॾींदमि, उन खां पोइ चांवर पचाईंदमि। राति जो खाइबो पीबो ऐं ॿियो अलाए छा कबो ख़बर न आहे। कुझु ठाहे वरितमि, कुझु स्पेशल करे वरितमि, त उहो तव्हां सां वरी मां शेयर कंदमि। ठीकु आहे न। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो ऐं वात मिठो कयो। ईअं कॾहिं कॾहिं ज़रूरी न आहे त को सबबु हुजे। ठीकु आहे न, बिना सबब जे बि वात मिठो करे सघिबो आहे। सो बहरहाल हाणे मां किचन में आहियां हिन महिल, थोरो टाइम हिते गुज़रंदो। सो इनशाला ज़िंदगी रही त वरी सुभाणे तव्हां सां मुलाक़ात थींदी, सुभाणे वारे व्लॉग में। ऐं ॿी ॻाल्हि त अॼु मां कोस्टर्स वारी जेका हीअ वीडियो शेयर कई, उनजी मोट ज़रूरु ॾिजो, ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻी। सो हाणे मां मसरूफ़ आहियां, सुभाणे ताईं अलाह वाही।